जी नवाबशाह में व्याज नथा 4 ॾींहं पहिरियां क़त्ल थी वियल हाजी महमूद भट्टी जा कातिल अञा ताईं गिरफ़्तार न थिया आहिनि। मां उन्हनि जे तदे ते मौजूदु आहियां। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त भट्टी बिरादरीअ जो कठ थियो आहे ऐं कातिल जी गिरफ़्तारी लाइ उन्हनि तहरीक हलाइण जो ऐलान कयो आहे। मां तव्हांखे ॿुधायां त घर में औरतूं जेको आहे सो क़ुर शरीफ़ खणी उन्हनि एहतिजाज कयो आहे। साबिक़ सदर आसिफ अली ज़रदारी जी तस्वीर ऐं डॉक्टर अज़रा फज़ल पेचू जी तस्वीर खणी उन्हनि एहतिजाज रिकॉर्ड करायो आहे ऐं हिननि इहो मुतालबो कयो आहे त जल्द खां जल्द असां जेके कातिल महमूद भट्टी आहे उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे। उनजा वारस असां सां मर्द ऐं औरतूं मौजूदु आहिनि। उनखां पुछंदासीं त उनजो छा आहे चवणु। मुंहिंजे भाउ खे 4 ॾींहं थी विया आहिनि क़त्ल खे। ही बासरूक माण्हू आहिनि हितां जा जेके व्याजी जिन मुंहिंजे भाउ खे शहीद कयो आहे। ही ज़ुल्म कयो आहे, तशदुद कयो आहे, असांजे मथां ही एॾो वॾो आज़ाब ॾिनो आहे। मुंहिंजे भाउ मासूम खे एॾो तशदुद करे मारियो वियो आहे। हुनजो अॼु 4थों ॾींहुं आहे, को बि राय अमल गिरफ़्तारी में न आयो आहे। सो इहो ई असांजो मौक़िफ़ आहे। जे अगरि असांजा को बि अञा अॻिते न थियो त अञा असांजो एहतिजाज वधंदो। मैडम फरियाल मोहतरम आसिफ अली ज़रदारी साहब ऐं जेको आहे अदी अज़रा फज़ल पेचो साहब आहे या मुंहिंजा जेके क़ाइदनि या पाकिस्तान पीपल्स पार्टी जेका आहे उहा जेका कॾहिं बि न चाहींदी त कंहिं मज़लूम सां जेको आहे का ज़्यादती थिए। हुननि हमेशह मज़लूमनि जो साथ ॾिनो आहे। हू असां सां गॾु आहिनि। पर हितां जी जेका कुझु इंतिज़ाम आहे उन्हनि जो कल्ह मुंहिंजी हितां उन्हनि सां मीटिंग थी आहे। जेके 2 SHO साहिबान हुआ सनाला पंवर साहब ऐं इक़बाल वसाण साहब उन्हनि जी मीटिंग थी आहे। मां उन्हनि जी जेका वे ऑफ वर्किंग जेका मां ॾिठी आहे उन्हनि मां मुफ़्तिमेन आहियां। पर इहा तशवीश मूंखे आहे त अॼु 4 ॾींहं गुज़री विया आहिनि अञा ताईं को जेका गिरफ़्तारी अमल में न आई आहे। मां इहो मुतालबो थो कयां IG सिंध खां ऐं DIG नवाबशाह खां शहीद बेनज़ीराबाद खां ऐं SP साहब खां त हिन जी जेको आहे असांजे माइट जनाब महमूद भट्टी साहब खे जेको बेरहमाना क़त्ल कयो आहे इन जे असां पुरज़ोर मज़म्मत कयूं था ऐं असां हुकूमत खां मुतालबो था कयूं त हिन जो जल्द से जल्द इन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे। FIR बि असांखे कटई वई आहे ऐं अदी फरियाल बि असांखे ऐं अदी अज़रा इहो चयो त बाबा तव्हांखे ज़रूरु कातिल गिरफ़्तार करे ॾींदासीं। उनखे हाणे 4 ॾींहं गुज़री चुका आहिनि ऐं हीउ कहिड़ो हिकिड़ो इंसाफ़ु आहे त 4 ॾींहंनि में का गिरफ़्तारी अमल न अचे। असां अदीअ खे बि अपील कयूं था, असां IG खे सभिनी खे अपील कयूं था त असांजो मज़लूम आहे न हिकु जेको आहे सो इल्तिजा आहे त भई असांखे हमरा जेके कातिल आहिनि गिरफ़्तार कया वञनि। असांजे रत सां इंसाफ़ कयो वञे। 4 ॾींहं थी विया आहिनि, को एक्शन न खयो वियो आहे। मुंहिंजे वारस खे मारियो वियो आहे, बेदर्दी सां क़त्ल कयो वियो आहे, असांजे घरनि ते कब्ज़ो कयो वियो आहे। व्याज जे ज़रिए असांजे घरनि ते कब्ज़ा थी विया आहिनि। असां महफ़ूज़ न आहियूं। माजिद ज़रदारी, जुनैद ज़रदारी, वज़ीर ज़रदारी इन्हनि क़त्ल कयो आहे मुंहिंजे वारस खे। बराए महिरबानी असांखे इंसाफ़ खपे। असांजा घरवारा बि कोन्हनि, असांजे बच्चनि जो सहारो असांजो भाउ, असांजो सभु कुझु हो, असांजो पीउ हो, असांजो नंढड़ो भाउ हो, असांजे बच्चनि जो सहारो नंढड़ो असांजो भाउ। असांखे इंसाफ़ खपे, ॿियो कुझु बि न खपे असांखे। मुंहिंजो भाउ फिस जीअं पहुतो हुननि हमिलो कयो मुंहिंजे भाउ जे मथां तशदुद करे। माजिद ज़रदारी, जुनैद ज़रदारी हिननि सभिनीनि मुंहिंजे भाउ ते तशदुद कयो। असांखे इंसाफ़ खे 4थों ॾींहुं आहे, असांखे कोई इंसाफ़ न आहे मिलियो। मुंहिंजो भाउ हुननि सां जिगरी दोस्त हुअसि, असांखे कहिड़ी ख़बर हुन सां दुश्मनी रखंदा मुंहिंजे भाउ सां। हिननि व्याजी खोरनि खे फांसी ते चढ़ायो वञे। असांखे इंसाफ़ खपे। 4 ॾींहं गुज़रण बावजूद बि मुंहिंजे बाबा जे कातिलनि खे गिरफ़्तार नथो पियो कयो वञे। असांजी रिक्वेस्ट आहे चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, चीफ ऑफ आर्मी स्टाफ ऐं वज़ीर आला सिंध ऐं फरियाल टारबुर साहिबा खे अपील था कयूं त मुंहिंजे बाबा जे कातिलनि खे किफ़रे किरदार ते पहुचायो वञे ऐं असांजे खून सां इंसाफ़ कयो वञे। हिन SSP नवाबशाह खां ऐं DIG ऐं IG सिंध खां मुतालबो कयो त जल्द खां जल्द जवाबदार गिरफ़्तार कया वञे। न त ॿी सूरत में असां एहतिजाज हक़ रखूं था। पूरी पाकिस्तान में कम्यूनिटी जेका भट्टी बिरादरी वधी आहे, असां एहतिजाज कंदासीं। एहतिजाज असां तहरीक हलाइण वञूं पिया। कैमरामैन तालबरन सां गॾु अयाज़ डायरी, टाइम न्यूज़, नवाबशाह।